सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर सांगड़ जे 1,05,000 खां वधीक बोर्ड मुतासरन औरतुनि खे घरनि जा मालिकाना हक़ ॾियण जे सिलसिले में अॼु हिकु तक़रीब हाई स्कूल सांगड़ में थी गुज़री, जंहिंमें समाजी तहफ़्फ़ुज़ ऐं गुरबत जे ख़ात्मे वारी वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरीम मेहमानी ख़ासि तौर शिरकत कई ऐं सांगड़ ज़िले जी 1,05,864 बेघर ख़ानदाननि जे औरतुनि में मालिकाना हक़नि जूं सिधियूं ॾिनियूं वधीक ॻाल्हाईंदे चयो त आसिफ ज़रदारी पिण सदर जी हैसियत सां अवाम जी ख़िदमत कई ऐं बोर्ड मुतासरनि जी वाहर कई। सांगड़ जे उन्हनि अॻवाननि खां ॾिण वारी नाहियां हिन मिशन में मूंखे क़तल बि करे छॾींदा त बि पोइ ते न हटंदसि। हिन चयो त असां बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म हाउस पहुचाइण जो ख़्वाब ज़रूर पूरो कंदासीं ऐं ईंदड़ इलेक्शन में सांगड़ में जेको इनकलाब शुरू थियो उहो वधी वेंदो। हिन चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम शुरू करण ते मुख़ालिफ़नि तनक़ीद कई पर पंहिंजे दौर में बि उन्हनि उहो प्रोग्राम जारी रखियो जॾहिं त हिन वक़्तु 90 लख औरतूं उन प्रोग्राम जो हिसो आहिनि। सिंध हुकूमत बोर्ड मुतासरनि खे रोक रक़म अटे ॿिज ते सब्सिडी ॾिनी। हिन चयो त GDA सियासी यतीम आहे, हाणे उन ते को बि हथ न पियो रखे।